सुप्रीम कोर्ट के जस्टिस मज़ाहिर अली अकबर नकवी खिलाफ जुडिशल रेफरेंस मामले में अगभराई मियां दाऊद एडवोकेट रेफरेंस जो कापियूं सुप्रीम जुडिशल काउंसिल के बाकी मेंबरन के मोकले छॾियूं। संदसि चवणु आहे त रेफरेंस जो कापियूं समूरनि मेंबरन के मोकलण सेक्रेटरी की जिम्मेवारी है। ख़बर पई है त सेक्रेटरी अञा ताईं रेफरेंस जूं कापियूं ॿियनि मेंबरनि हवाले न कयूं आहिनि। रेफरेंस की ॿुधणी थियण सां अदालती निज़ाम ते अवाम जे एतमाद में इज़ाफ़ो थींदो। कौमी असम्बली के स्पीकर राजा परवेज़ अशरफ तरफां तहरीक इंसाफ मेंबरन की इस्तीफ़ान बाबत पंहिंजो मौक़िफ़ तां पोइते हटण खां इनकार। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ मेंबरन की इस्तीफ़ा की मंजूरी वारो फ़ैसिलो क़तई है। पंटीक मां कंहिं बि मेंबर के इजलास में शिरकत की इजाज़त न ॾिनी वेंदी। तहरीक इंसाफ अदालती फ़ैसिले में जे पंहिंजी मर्ज़ी सां तशरीह करे रही है। राजनपुर में जे NA 193 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। वोटिंग जो अमल बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। PTI जे मोहसिन लगारी, नून लीग जे अम्मार अवैस लगारी और पीपल्स पार्टी के अख्तर हसन गोरचानी समेत 11 उम्मीदवारन में दंगल। बलोचिस्तान के इलाके बारखान के रखनी बाजार में धमाको, 5 ॼणा मारिजी विया, 16 ॼणा ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्स जो इलाके के कड़ो सर्च ऑपरेशन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ धमाके जो नोटिस वरतो। वॾे वज़ीर IG खां रिपोर्ट तलब। संदसि चवणु आहे त बेगुनाह माण्हुनि जो रत वहाईंदड़ खे बख़्श न कयो वेंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी और अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां बारखान में दहशतगर्द हमले की मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो है त मुल्क में मासूम शहरन के निशानो बणाईंदड़ जे पाड़ पटण लाइ पुरज़म आहिनि। दहशतगर्दन जो को भी मज़हब या क़ौम न हूंदी है। आसिफ ज़रदारी जो चवणु है त दहशतगर्दी में मुलविस अंसरन के माफ़ी नथी ॾेई सघिजे। तहरीक इंसाफ की जेल भरियो तहरीक के 5 मरहले की शुरुआत गुजरांवाला का थींदी। PTI सिटी सदर ख़ालिद अज़ीज़ लोन की रिहाइशगाह 12 जेल भरियो कैंप लगाई वही है। गुजरांवाला डिवीजन के समूरन ज़िलन जा अगवान पंहिंजे कारकुन समेत कैंप ते पहुंचंदा। महंगाई करप्शन वसीलन से धारिन के कब्जे खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी जो पैदल मार्च रवा दवा। ज़ैन शाह जो चवणु है त मार्च जरिए सिंध के माण्हुनि के सुजाग करण की कोशिश करे रहा आहिनि। पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट के आशीर्वाद से इक़्तिदार में वेठल है। इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी के नेब ऐं अदालतुनि खां बचाए रही है। खानपुर में नापरकोट थाने की हद में गुम थियल नौजवान जो लाश हथ गोठ सूमर पहोड़ वासी नौजवान खलील पहोड़ जो बेगारी शाख में लाश मिलियो। मक़तूल के वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो लाश थाने अॻियां रखी धरनो। संदन चवणु है त मुखालिफ़ धोर नौजवान के क़त्ल करण खां पोइ लाश भिटो कयो है। बार्डर वेझो मासूम नीगरी पुरस्कार नमूने गुम। वाक़े खिलाफ वारसन ने शहरी जो एहतजाजी मुज़ाहिरो मोइन के दड़े रोड ते धरनो। टायरन के बाहि अगवान जो चवणु है त नीगरी शुनीज़ा 2 ॾींहनि खां गुम है। लगे तो त खेस अगवा कयो वियो है। पुलिस नीगरी की बाज़ियाबी में कंहिं बि क़िस्म जो सहकार करण लाइ तैयार न है। सखर में गुमराह और महर बिरादरी के पुराने तकरार तां 4 ॼणनि के क़त्ल जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। 14 सुञातल और 3 अणसुञातल जवाबदार के नामज़द किया वियो। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधन ते छापा, 4 ॼणा गिरफ़्तार। उस्ता मोहम्मद में फुरदौरान मज़ाहमत करण ते 1 पोरित क़त्ल। जवाबी फायरिंग में 1 हथियार बंद भी मारिजी वियो। वाटाड़ू समेत 2 ॼणा ज़ख़्मी। गढ़ी खेरे में बदमनी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। शहदादकोट रोड ते धरनो। अगवान जो चवणु है त चोरी और फुर्जी वारदातुनि में इज़ाफ़ो थी वियो है। पुलिस की नाअहली सबब शहरी पान के गैर महफूज़ समझी रहा आहिनि।
सिंध जे अमर रागी सादिक फ़कीर जे विछोड़े खे 8 साल विहामी विया। संदसि जनमभूमि मिठी में वरसी जी तक़रीब सियासी समाजी अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां संदसि आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरपूर भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो PCB मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन नजम सेठी सां फ़ोन ते राब्तो। भरपूर सहकार जी ख़ातिरी। नजम सेठी जो चवणु आहे त PSL क़ौमी इवेंट आहे, क़ौमी इदारनि खे सहकार करणु घुरिजे। पैसनि जे मुतालबे तां हथ न खयो वियो त मैचूं कराची में करायूं वेंदियूं। ऐं पाकिस्तान सुपर लीग जे मैच में कराची किंग्स जी मुल्तान सुल्तान ख़िलाफ़ बैटिंग। ॿिए मैच में लाहौर क़लंदर पेशावर ज़ल्मी जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं।